अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं कहिड़ा हाल? ख़ुशि आहियो? ठीक है बाबा, दुआ तव्हां ॿुधायो ठीक आहियो? तबियत सही आहे? जी बाबा, अल्लाह जो शुक्र आहे, तबियत सही आहे, बिल्कुलु ठीकु आहे। असां कपिड़ा खणी आया आहियां। हाँ इहो कपिड़ा खणी आया आहियां। हाँ कपिड़ा खणी आया आहियो। माप वठो। कपिड़ा ये दर्जी जी दुकान ते कपिड़ा ई खणी ईंदव, तव्हां बसर थोड़ी खणी ईंदव। हा कपिड़ा ई खणी आया न, ॿुधायां थो न कपिड़ा। हा बाबा ॿुधायो छो त कपिड़ा खणी आया आहियो? ॿुधाइण लाज़मी आहे न। हा हुकुम कयो, छा करिणो आहे? कपिड़ा सिबंदो छा कंदो? न कपिड़ा त सिबंदासीं। खणी आयो त कपिड़ा खणी आया त कपिड़ा सिबंदो न। साल दर्जी आहियो न, बाक़ी छा तव्हां? शेरवानी कराइणी आहे, कॉलर कराइणो आहे, कुर्तो कराइणो आहे, उहो तो पुछां बस कपिड़ा खणी आयो बा। इन कपिड़ा सिबणा कहिड़े तरीक़े जा आहिनि? तूं दर्जी आहे, ठॻो आहे या ॼटो आहे तूं? ख़बर कोन थी? बाबा हाणे मूंखे इहो ॿुधायो हिन जो छा तोखे करे ॾियूं असां? बाबा मूंखे तूं जोड़ो तयारु करे ॾे। हवाल न हाणे जोड़ो तयारु कर। जोड़ो तयारु करे ॾे, माप वठ जान छॾाए। हाजी नारो मां चयुमि जोड़ो तयारु कर जान। बाबा हज त बि पाए वेंदव, हाजी वारो करे ॾियां या तो को टूट पार्टी वारो करे ॾियां, कहिड़ो करे ॾियां? मूंखे स्टाइलिश ठाहे ॾे। स्टाइलिश ठाहे ॾियूं? हा हा डिज़ाइन। डिज़ाइन ई आयो न अथव, फैशन ई आयो? फैशन ई। माशाअल्लाह माशाअल्लाह। हवालनि खे छा माप वठ जान छॾाए। माप वठां? हा बाबा ठीकु आहे बाबा, माप तो वठां। वठो हेठि वठो, हेठि वठो, हेठि वठो, पेरनि में रखो, तव्हां ॿुधायूं त तव्हांखे हेठि रखो। ठीकु आहे बाबा। हाणे हिनखे तव्हां हीअं कयो, मथे थियो कीअं? माप तव्हां मथे थियो, मां तव्हांखे ॿुधायां थो। माशाअल्लाह माशाअल्लाह, घणो आहे हीउ? सुभान अल्लाह। ख़बर खोटाइणी आहे? चरियो दिमाग़ ख़राब थी। छा थियो आहे? कीअं वठी बि माप? कीअं वठां माप? बाक़ी हिते कपिड़ा सिबाइणा आहे, मां ख़बर खोटाइणा आहे पंहिंजी। अच्छा कपिड़नि जी माप तूं चई? बाक़ी छा अहिली ॾे तूं कफ़न में मापी आहे भला? मूं सोचो को छोरो तंग आयो आहे, ख़ुदकुशी करणु आयो आहे, नाप वठो, ख़बर खोटी थो पए। भलो लॻो मां यार। मां भलो लॻो आहियां? कहिड़ो कस्टमर आहे, कहिड़ो ग्राहक आहे? कपिड़नि जी माप करणी आहे? अच्छा साईं वाह शाबाश। तूं दर्जी आहे? तूं छा आहीं, चोर आहे छा आहीं? हिकिड़ो मिंट कपिड़ा तव्हांजा पंहिंजा आहिनि? न मुंहिंजे चाचे जा आहिनि। तव्हां पाण वरिता आहिनि? न मूंखे सहुरे वठी ॾिना आहिनि। अड़े मां पाण वठी आयो आहियां। शादीशुदा बि आहियो? अच्छा तॾहिं कपिड़ो अहिड़ो वठी आया आहियो? ॿार तोखे शादीशुदा थो लॻे? ॿुधायो छा कयांसि? तव्हां माप वरिती वरी छा कयांसि? बसि असां लिखंदासीं न। तव्हां ख़बर न आहे तव्हांखे पंहिंजी मन किथे हुनखे तव्हां गुज़ारी आहे यार? बाबा ख़बर आहे न, शेरवानी करणी आहे न? शेरवानी त कंदे माप त वठ न। शेरवानी जी माप वठ। असां वटि कमेंटी पेटिक हूंदो आहे, लाउती। अलाए कहिड़ा दर्जी? हेॾां अच थोरो, हेॾां अच। सुरी आहे, चोरी जा कपिड़ा पाया आहियो, हाणे छा करे? माप वठ। अरे बाबा खुदा जी का या फिटिंग में कयां तो न तव्हांखे? फिटिंग में छिका ॾे हीअं घुटा छॾो बाबा, अचो अचो खुदा जी सणाई अथई। कहिड़े ॼटनि में फाथो आहे अची करे? असां वटि बाबा कमेंटी पेटिक थींदो आहे। एतिरा माप वठ, खुदा जी सणाई थिएव। हिकिड़ी ॻाल्हि कयूं? हा सफ़ा टोनी था लॻो बाबा। ख़ैर आहे न, मतिलबु प्यारा था लॻो। ओरे चो अच्छा ठीकु आहे। डंडा वंडा खाईंदी आहे? मानी न खाधी थी आहे भला? अच्छा हे थियो साईं, ठीकु आहे। मानी वानी कोन खाधी थी? ॿाहूं सिधियूं कयो, हे बि हीअं कर, हे सुरी पियो, हीअं थी पियो थोरो। अॻे भला जहाज़ हुया? ठीकु आहे यार। तुंहिंजो कहिड़ो माप वठे छा आहे? हे जा पर मापींदे आहे भला? मूंखे पर असां वटि टाइम न आहे यार। बसि पर ठाहींदे आहे। मां अॻे जहाज़ ठाहींदुमि, तव्हांखे ख़बर आहे? हे त मिस्त्री त बसि मूंखे हालातनि करे छॾियो आहे। मां त कपिड़ा सिबंदो, मां अॻे जहाज़ ठाहींदुमि। जहाज़ ठाहींदो हिते छा थो करे? जहाज़ वारी नाप आहे न भाउ, तव्हांजी फिरणी आहे न हेलीकॉप्टर जी। माना असां जहाज़ था लॻूं? ठीकु आहे। वाह अड़े वाह, भलो मिस्त्री आहे। अच्छा हे थियो। पोइ त शागिर्द बि अहिड़ा हूंदा न तुंहिंजा, जहिड़ा उस्ताद? असां वटि कमेंटी पेटिंग आहे, ॾिसे त छोकिरो कीअं महिनती आहे। हेॾे कयो, हेॾे चओ। कहिड़े दर्जन में फाथो आहे? चेल त सफ़ा सनी लॻी पई अथव। छा खाईंदा आहियो? अरे तुंहिंजो कहिड़ो कमु आहे? छा खाईंदो आहे? मां पुछां थो। तुंहिंजो कहिड़ो कमु? मां जेको बि खायां मानी खाईंदो आहे। छा खाईंदो आहे? डाइटिंग वग़ैरह खाईंदो आहे? डाइटिंग वग़ैरह कंदा आहियो मुंहिंजे ख़्याल में? डाइटिंग कयां या फाइटिंग कयां? तुंहिंजो कहिड़ो कमु? बाबा हाणे मथो न हणो घणो। माप वटि जान छॾाए भेण, टाइम वेस्ट कयो थी। रखो हुते, रखो। काथे रखां बाबा? काथे रखंदो? जिते शलवार पाता हुते रहो। ॻाल्हि बि कर न, रख भई। छा रखंदा आहियो तव्हां? बेफज़ील अथव।
वापर जान छराए मूंखे जो माशाल्लाह कद बि पूरो आहे बाक़ी छा तोखे ॾियणा लॻंदा या असां न न मां इहा ॻाल्हि थो करियां माना कद बि तव्हांजो पूरो आहे माशाल्लाह अब कीअं हुजे मतिलबु हाजी नारो जुबो कयूंसि चरिया अलाए उस्ताद हाणे ॾिसो था मां जहाज़ जी माए पे दौड़े ॼणा माने खे जहाज़ थो लॻां कंदो थो हुतां छॾ यार हो इहो कपिड़ा मां हाणे करे खणी वञा बाबा तव्हां हे खणी वञो 15 महीने जी 15 तारीख़ 15 बजे खणी वञो सही आहे पुत्र हाँ छा खणी वञो न हाँ छा जी आहे भाउ 15 महीने जी 15 तारीख़ 15 बजे हे छा हिकिड़ो छा थो चईं? मां तव्हांखे ॿुधायां थो हेॾे जो हिकिड़ो थोरो मिस्टेक आहे बाबा ॿुधाए साईं अरे अरे करोना जो मरीज़ हेॾे खणणु आयो भैया थोरी मिस्टेक थी वई हिन में उतां जी सणाई थी डंडा खईंदी आहे भला मूंखां बाबा तव्हां हाणे हीअं कयो 15 महीने जी 15 तारीख़ ते 15 बजे सूट खणी वञो तव्हांजो तयारु हूंदो ठीकु आहे छा तो 15 यार 15 महीने जी 15 तारीख़ ते मतिलबु 3 बजे खणी वञाए ॾींहं त ॿुधाए 15 महीने जी 15 तारीख़ अच्छा 15 ॾींहं छॾे पोइ अचां 15 महीना 15 ॾींहं ऐं 3 बजे ठीकु आहे 15 महीना कहिड़े तरजीबूं फासियूं आवाज़ो सिलाई भला घणी वठंदो हा सिलाई तव्हां खां अला तव्हांखे नेकी ॾे वठंदासीं 5000 रुपया हाँ हा छा चई 5000 रुपया 5000 कॾहिं कोन ॾिठा थी आहे सुञाण डरड़े 5000 सिलाई जा वो हाणे हा 5000 सिलाई आहे तव्हां 15 महीने जी 15 तारीख़ 15 बजे खणी वञो साईं एंटीबायोटिक कमु हूंदो आहे हिते तव्हांखे एमरजेंसी में चवंदा असां कपिड़ा 5000 मन को मन घटि न न बाबा ए हथ ॿधा दे जोड़ो बि असां तव्हांखे पुॻो अब जोड़ो छा कंदासीं असां तोखे पुॻो तव्हां पंहिंजो खणी वञो तव्हांखे टाइम ॾियूं था न साईं बसि असां हथ ॿधा दे तोबा कईसीं ॿीहर असां तुंहिंजी दुकान ते अचूं भेणा गोटा ॾी मारे तो हे छा हल बाबा हल यार हल खणी वञे किनो सूट मुंहिंजो खणी वञे ॾा बाबा खणो होॾे मूंखे न खपे